जामशोर जे 3 ॾींहनि वारे किताबी मेले दौरान मुशाइरो करायो वियो। मुशाइरे में अॻूणे सूबाई वज़ीर पीर मज़हर हक़, शाइर ताज जोए, गुलबदन जावेद मिर्ज़ा, समीना मेमन, ख़ालिद राजपर समेत ॿियनि शिरकत करे पंहिंजी निकोर शाइरी पेश कई। उन मौक़े ते आयल महिमाननि जो चवणो हो त डिघे अरसे बाद अदबी बोर्ड जो प्रोग्राम ॾिसी महसूस थिए पियो त बोर्ड पंहिंजी पुराणी ओज ज़रूर बहाल कंदो। उन्हनि चयो त मुस्बत अमल सां मुआशिरे जी बहितरीअ सां गॾु इल्म ऐं अदब जी ख़िदमत थींदी। पीर मज़हर हक़ अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त किताबी मेला अदबी गॾिजाणियूं ऐं इदारे खे बहितर अंदाज़ में हलाइण तारीफ़ जो क़दम आहे। मां मुबारकबाद थो पेश कयां मखदूम सईदुज़मान आतिफ़ साहब के ऐं संदनि साथियुनि खे जंहिं सिंधी अदबी बोर्ड खे वरी मचायो आहे। पर मां काफ़ी अरसे खां पोइ हिते आयो आहियां ऐं मां ॾिठो आहे त काफ़ी तब्दीली, सुठी ख़ुशगवार तब्दीली आहे। ऐं इहा ज़ाहिर आहे चंद महीननि जी त न आहे, हिन में त कुझु साल लॻा हूंदा। हेतिरी जेको कंस्ट्रक्शन थी आहे, इहा ऑडिटोरियम मुंहिंजे वक़्त में रहियल हो, उन शुरू करायोसीं, उहो कंप्लीट थी वियो, उते फंक्शन पिया थियनि ऐं हीअ अदबी सरगर्मी बि तेज़ी सां जारी आहिनि। किताबनि जी नुमाइश आहे, तोड़े मुशाइरा आहिनि ऐं अदबी मेलो आहे 3 ॾींहंनि जे लाइ तमामु हिकिड़ो ज़बरदस्त आहे। मां हिते ॿारनि जो मेलो इन करे कयो जो मुंहिंजी फील्ड ॿारनि जी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।